वालेकुम नाज़रीन तव्हां ॾिसो ही पानी की हालत ये ॻोठ जा ॻोठ बाक़ाइदा तबाह थी चुका आहिनि। तव्हां ॾिसो त केतिरे क़दुरु पानी नुक़सान करे चुका है माण्हुनि जो। ॻोठ जा ॻोठ तबाह थी विया आहिनि बाक़ाइदे। केतिरे क़दुरु पानी जेको आहे माण्हुनि जो नुक़सान कयो आहे। ये पानी की हालत आहे। रोड केतिरे क़दुरु रोड ॾिसो नुक़सान थियो माण्हुनि जो। बखर जमाली रोड शाहमेरा टू बखर जमाली शाहमेरा का निकिरे तो बखर जमाली रोड वञे तो बखर जमाली रोड बिल्कुलु तबाह थी आहे। हिन में 8-10 ॻोठ तक़रीबन पसाया हाजाणा कीरिया मलाह जमाली ये तक़रीबन माण्हुनि जा ॻोठ जेके टपड़ खणी पंहिंजे क़ौमुनि आहे पंहिंजे माइटनि आहे लॾ पलाण करे विया आहिनि। हिन जा ॻोठ घर तबाह थी चुका आहिनि। बखर जमाली रोड बिल्कुल तबाह। बखर जमाली ॻोठ भी तबाह थी चुका आहिनि। पानी ॾिसो ये हालात आहे। साम्हूं ॻोठ आहे तव्हां साम्हूं ॻोठ खे ॾिसो। ॻोठ केतिरो पाणी ॻोठ ॿुॾी चुको आहे। तक़रीबन ॻोठ तबाह थी चुको आहे। घर माण्हुनि जा घर किरी पिया आहिनि। केतिरे क़दुरु ही माण्हुनि जो माल जेके ॻोठ माल जे टपड़ खणी पहुची विया आहिनि। पाण ख़ुदि पानी बीठो आहे ॾिसो पानी बीठो आहे तमामु। माल वीचारनि जो तक़रीबन वीचारा परेशान वीचारा माल जी हालत ॾिसो। रोड ते पाणी आहे। सब ॻोठ पानी हेठि तक़रीबन ॻोठ पानी में तबाह थी चुका आहिनि। ॻोठनि मां माण्हुनि खे कस निकिरण लाइ कोन्हे को। हालात इहा आहे जो माण्हू पाणी मज़ा ॾिसो ही साम्हूं ज़ूम था कयूंसि त ॾिसो ही 2 माण्हू पाणी जे विचा पिया वञनि। हिन खे गस कोन्हे निकिरण लाइ। ॻोठ आहे पूरो ॻोठ हिन खे गस कोन्हे पाणी मां निकिरण लाइ। ही त ॻोठ हे साम्हूं तव्हांजे ॿिया ॻोठ ॾिसो जेके माना हीअ आहिनि। हे ॾिसी सघो था तव्हां जेके मां सभु पाणीअ में मौजूदु आहिनि। सभिनी वटि गस कोन निकिरंदो। हालात इहा आहे ऐं तमामु घणी तकलीफ़ माण्हू में पहुची चुका आहिनि। ॻोठनि जा ॻोठ तबाह थिया आहिनि। साम्हूं जो ॻोठ आहे उहो बि जेको आहे सो पाणी हेठि आहे ऐं हिन खे गस कोन्हे को। उहे वीचारा लॾ पलाण करे पंहिंजे बिरादर माइटनि ॾांहुं लॾ पलाण करे विया आहिनि। बखर जमाली रोड खां तक़रीबन जमाली जा ॻोठ ते ऐं सभु पाणी हेठि आहिनि। जंहिंमें कुझु कीरिया आहिनि कुझु काका आहिनि कुझु मलाह आहिनि कुझु जमाली आहिनि कुझु मोची आहिनि। तक़रीबन जेके माण्हू पाणी हेठि आहिनि। ॾिसो